जिए जियारा मता आई जान सार मता हो मंजिले इश्क जे चंद तारल मथा बबरलो धरणो अज 10 ॾींहं में दाख़िल थी चुको है, पर 10 ॾींहं वारी रात जी ऊंधाईअ में कंधकोट समेत सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल एहतिजाजी धरणनि ते पुलिस गर्दी करे लाठी चार्ज कई वई आहे। कंदकोट धरणे ते लठबाज़ी ऐं छिकताण बैदि कराची मलीर वटि वकीलनि जे धरणे वारी कैंप ते पुलिस लठबाज़ी करे कैंप पटे छॾी, पर वकीलनि ते बदतरीन तशदुद करे 10 खां वधीक वकील गिरफ़्तार करे वरिता आहिनि, जंहिं बैदि पुलिस ऐं वकीलनि में छिकताण जो वॾो ख़दशो पैदा थी वियो आहे। पुलिस जे तशदुद बैदि सॼी सिंध में सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ जिदोजहद में हिकु दफ़ो ॿीहर तेज़ी अची वई आहे। अञा कंदकोट जे धरणे ते पुलिस जी लठबाज़ी वारी ख़बर मसई साम्हूं आई त सखर मां पुलिस जा वॾा अटाला बबरलो तरफ़ वधिया त बबरलो वटि आमिर नवाज़ वड़ाइच समेत समूरा वकील, सियासी समाजी क़ौमपरस्त कारकुन निंड मां सुजाॻ थी रात जी ऊंधाई में फजर महिल कैंप ते पहुची विया। पुलिस जी कंदकोट ऐं मलीर में लॻल धरणे दौरान लठबाज़ीअ जी आमिर नवाज़ वड़ाइच, अयाज़ लतीफ़ अली जो, जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो, रियाज़ चांडियो, सैयद ज़ैन शाह, सनान खान कुरैशी, डॉक्टर कादर मक्सी समेत ॿियनि पुलिस गर्दीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। 2 मई तक, जब तक हमारे हाथ में या तो पहले नोटिफिकेशन दे दें या 2 मई तक नोटिफिकेशन दे दें। जब तक हमारे हाथ में नोटिफिकेशन नहीं देंगे तब तक ये सब नहीं होगा। ये कोई नहीं भागेगा, सब खड़े हुए, जो करना है कर ले, हम फेस करेंगे। हमारे बच्चों पर हाथ नहीं लगाओ, हमारे शागिर्द पर हाथ नहीं लगाओ, वरना हम तुम्हारे टांगे तोड़ेंगे। हमारे बच्चे पर हाथ मत लगाओ, हमारे बच्चे को लाठी मत मारो, आले उहदेदार को लाठी मारो, आले उहदेदार को लाठी मारो, वो तुम्हारे हक छीन ले। एक तरफ सिंध में 9 महीननि खां सिंधु दरिया ते धाड़े चोलिस्तान कैनाल समेत 6 तकरारी कैनालनि ख़िलाफ़ जिदोजहद हलंदड़ आहे त साॻिए वक़्तु बबरलो बाईपास वटि लॻल तारीख़ी धरणो, जंहिं सिंध अंदरि कैनालनि ख़िलाफ़ जिदोजहद में इनक़लाबी क़दम जो बुनियाद रखी हिन जिदोजहद खे नओं मोड़ ॾिनो आहे। कंदकोट मलीर ऐं ॿियनि हंधनि ते लॻल धरणनि मथां पुलिस चढ़ाईअ ख़िलाफ़ हैदराबाद, सखर, लाणकाणो समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाजी धरणा शुरू कया विया आहिनि। सिंध में पुलिस जे कैनालनि ख़िलाफ़ लॻंदड़ धरणनि ते लठबाज़ी ऐं कैंपूं पटण बैदि ॼण त सिंध जे माण्हुनि खे वेतर मछराए विधो आहे, जंहिं बैदि बबरलो धरणे में जोश जज़्बो नारा तोड़े गीतनि सां वलवलो पैदा थी वियो आहे।
बबरलो धरण ॾांहुं कराची हैदराबाद खां सनम मारवी फ़नकार दीबा सैर ऐं ॿिया फ़नकारनि अदाकारनि आम माण्हुनि जा काफ़िला जॾहिं बबरलो वटि पहुता त बबरलो धरणो समुंड जियां छोली हणी रहियो हो। अॼु जॾहिं कंदकोट मलीर में लॻल धरणनि ते लठबाज़ी कई वई, उन वाक़िए सिंध जे माण्हुनि खे सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ हिकु आवाज़ करे जिदोजहद नए मोड़ में दाख़िल करे छॾी आहे। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल सिंध। कीअं दौड़ंदो सिंधु दौड़ंदो आ जुग जुग कीअं दौड़ंदो सिंधु दौड़ंदो।